अस्सलाम वालेकुम दा शाल वाला खुश आयो बेखेरा सॼी संगत खुश आ ॿियो खे लॻो पियो आहे असां तव्हां संगत लाइ मां चांहि वठी आयो आहियां उस्ताद कलादी साहब सर मेहरबानी मेहरबानी मौला खुश कंदी ओ आहे असांजो ठेकेदार आहे छोकिरो चांहि वठी आयो वठो को पया आहिनि बिस्मिल्लाह कयो संगत खे ॾियो साईं मेहरबानी तुंहिंजी इहा सम्झ एक्स्ट्रा मेहरबानी न बाबा मेहरबानी छा जी आहे तव्हां लेबर हो तव्हांजे लाइ न कंदो कंहिंजे लाइ कंदोसि ॾिसो त हिन महिल 12:30 जो टाइम थी चुको आहे पोइ बि मौसम ईअं थी लॻे जेको आहे त 8 थिया आहिनि ॼण ऐं सर्दी वञे जो नालो ई नथी करे चोथों ॾींहुं असां ते मौसम जेको आहे माशाअल्लाह ज़बरदस्त आहे पर जेको आहे त कमु बि त करिणो आहे न हा पर रोज़ी बि करणी आहे जेको आहे त छा कयूं भला मेहरबानी परवानो साहब मेहरबानी रब सही दे सां बचन जी मदद कंदे बाबा दोस्त ॾिसी सघो था हे जेको कमु हली रहियो आहे पर खे ॾिसो त मुंहिंजी लेबर जेको आहे कमु करे रही आहे सर्दी जे मौसम में बि माशाअल्लाह पंहिंजे कम सां जेको आहे सची आहे ज़बरदस्त कमु हली रहियो आहे तव्हां ॾिसी सघो था बसि हाणे जेको आहे त चांहि वठी आया आहियूं लेबर खे पीआईंदासीं इंशाअल्लाह ताला हाणे लेबर चांहि पीअंदी वरी गरम थी वेंदी वरी कम सां लॻंदी महिरबानी ऑपरेशन कयूं था ॼण हा हे डॉक्टरी ग्लव्स जी जी हे जेका आहे बेल्ट जी ऑपरेशन हले थी सम्झ ईअं साईं ऑपरेशन असल जेको फिजिशियन आहे जी जी हिकिड़ो राशिद साहब आहे माशाअल्लाह मेहरबानी सभिनि खे जेको आहे त ॾिसो था हथियार हथ में आहिनि जेको आहे त सभा माशाअल्लाह ईअं कम सां जेको आहे त सचाईअ सां लॻा वधा न महिरबानी दोस्तो वरी मिलंदासीं ॿिए के सेट ते इंशाअल्लाह तव्हांजो पंहिंजो परवेज़ परवानो।